सिंध तोखे सलाम। सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत। सिंध तोखे सलाम। सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत सिंध सलामत सलामत सिंध सलामत सिंध सलामत। सुखलवारी अंदर जनीयत डूंगर से डोरी दियूं लकन सिज लथोम छाऊं छपर कंदियन विंदर सिज वियोम असिया जी उभरियोम सतों सिज संघर पतन सतों सिज सतों सत वरी वापस में बुधाए शुरू में कालू कर कायो मने हिक जबल न लंघियास 17 पैर सिज जो हेडो पंध हयोम माण्हू आदम मूर हैं डूंगर कोन ॾिठोम पहिण पैर पितू कया निहारत निनियोम चौथों चेल चूर थी जीअ ज़ोर छॾियोम पंजों पॿां ओरे लकन सिज लथोम छऊं छपर कंदियन विंदर सिज वियोम अचे अॼु उभरियोम सतों सिज संघर पतन। जीअं ससुए सॼो किसो सतन ते आहे त बेटा सोन फरमाए थो त उठ वेरी उठार वेरी वेरी थियड़ा ॾेर चौथों वेरी वाह थियो जे लचा पुनो पेर पंजों वेरी सिज थियो जीअं उलही कई अवेर छहों वेरी छपर थियो जो सवान कया सेर सतों वेरी मुंहिंजो चंड थियो जो खिड़ियो न वॾी अवेर वाहेरे जी वेर ऐं छिलियूं करियां छपर वाहेरो माना पिंजरो वेर माना टैम मगरब थी वियो हर औरत खे पंहिंजे घर में नंढो टाइम आहे हर पखीअ खे पंहिंजे पिंजरे ते वञणु टाइम पर ऐं अञा बि ॻोल्हींदी वतां बि छपरनि त सत हाणे जीजा ससुई खे सफ़र में ॾींहं लॻा 7 क़ुर पाक जो मंज़ूर 7 अल्लाह पाक जा रहमत जा दरिया 7 असाबे कैफ़ 7 लदर क़दर बि 20 खां मथां 7 हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे वक़्त में कैद साली साल 7 अज़ीज़ मिस्र ख्वाब ॾिठो तंहिं में ताज़ियूं ढॼियूं 7 ॾुकारियूं 7 सावा संग 7 सुका 7 सफ़र में जेको ॿुधाईसीं बैत ॾींहं लॻा 7 जीजा ससुई जा वेड़ी 7 असली किसो ई 7 के वॾा वण वणकार जा जिते जाऊ जमल जर टे जबल जेका सोनो बिछाई वञे ओसा तपन कंकरा बि दम दम तपे दर वेचारी ॾेई वर पेर न लहे कोन वञे उते वर ॾिनई जर खां
हाणे हिन वक़्तु हुते बलोच रहनि था उमरानी वग़ैरह उनखे जुर था चवनि त हितां खां हाणे इहो 700 किलोमीटर सफ़र त हिकिड़ो कुदरती जीअं हिते वञी कोन्हे त हिकु अलाह पाक हिनखे बुज़ुर्गी में मालामाल करे छॾियो बेटाई सुहिणो फरमाए थो त अधुर निंधर अभरी सुदेर थी सची सुपक थी सयद चए पहिणनि मंझि पची मज़दूर ते मारो कयो ओलाकन अची मंझां राह रची थियड़ी लाल लतीफ़ अधुर माना मुंहिंजी का धुर कान्हे निधर ऐं निंधण की लावारस अभरी माना हिणी कमज़ोर सुधेर अची हुनखे चवंदा जेका दाना औरत जेका पुराणी ॻाल्हि यादि उहा हें जी वॾी सुधी न छो सोणे बेटाई सरकार लसकेली ज़ुबान ऐं लाड़ जी ज़्यादा इस्तेमालु कंदा त सुधेर बि हुई सची बि हुई सुपक थी सयद चवे सिंध जा माण्हू चवंदा सेकियल मानी असीं चओ ॿ दफ़ा पचाइण खे अवा मानी सुपक करे सुपक थी सयद चवे पहिणनि मंझि पची मज़दूर ते मारो कयो ओला कन अची माना हिन हिणी कमज़ोर ते ॿोला वटि दुख न जे हमलो मजां राह रची अहिड़ी लाल लतीफ़ जीजा ससु रची लाल उन्हूं बहायां पिया पचायां उन चक्की पिया इन महिमान मानू पचाए खाराए जे रूप में पाण सां नींद अलाह के उठनि वारा अलाह जे वास्ते थोड़ न वञो ऐं पुॼां कारा उठिया लेड़ा नियो लुर नियो निमाणीअ खे पाण सां पानीअ जहिड़े गुर हिन वारनि जो उर था चवनि हुर कचो लायां कुर केचा आवरी जेवरा कुर माना नस्ल इन हाल में बि मूंखे गिरींदो वेंदो जो केच खां ओरियां वरिस त मुंहिंजो नस्ल ई बेकार आहे कचो लायां कुर के नस्ल खे पंहिंजे कचो कंदुसि दागदार कंदुसि जे ऐं इन हाल में केच खां ओरियां वरिस पर एॾो हिकिड़ो इरादो पको मिजाज़ी ख़ुदा जे लाइ हर औरत जे लाइ उनजो वर उनजे लाइ मिजाज़ी ख़ुदा हूंदो शरीयत मोहम्मद ते त हीअ जेका बि अलाह पाक मंज़िल अता फरमाए त हीअ 4 वाक्यनि मां हिकु सम्झो वाक़ियो आहे जीअं इदरीस अलैहिस्सलाम अलाह जो नबी हो जंहिंखे मालिक ज़िंदा जन्नत मोकिले छॾियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां आसमान खणी वियो हज़रत ख़िज़र खे ख़्वाजा ख़िज़र जेके समुंड जे मथां अलाह पाक तां क़यामत ज़िंदा रखियो ऐं बादशाह अता फरमाए 3 ख़ुश्क ज़मीन ते वाहिद हीअं जो उन पाक निकाह वारे जोड़े सां शख़्स जो दाख़िल थियणु 2 दफ़ा ज़मीन खुलण ऐं बंदि थियणु तंहिं करे सुहिणे बेटा इहे 5 सुरनि में जीअं ससुई की असीं जे सॼी राति पढ़ो माना बंबोर खां ससुई खे नथा कढी सघूं सुगड़नि जी ताक़त न आहे ससुई खे ख़ाली हिकिड़ी राति में बंबोर खां कढनि बाक़ी त सफ़र छॾे ॾे पर बढ़िया असीं टाइम पास कंदा आहियूं अब्दुर्रहमान बुर्रा है ना इते जो लोकल है चीना जो पाकिस्तान जो हिते आया हिते बि करे पुट भई ये नज़ारो मुझे वहाँ नज़र आया असांखे बिशारत थी आयो अजमेर शरीफ वारो जिन पाण सरकार किरान की दस्ते जे इंतकाल जो सिद्धो भांजो त कैनेडा ॻाल्हाइणु शुरू कयूं त चऊं कैनेडा में रहनि थियूं हुते मक़ामी आहिनि उन्हनि जी ज़ुबानी मूं किताब पे पढ़ियो त अचानक ससुई जो ज़िक्र अचे वॾी वाखा इज़त सां मूंखे शौक़ु जाॻियो की अहिड़ी हस्ती असांजे पाकिस्तान में आहे तंहिं करे आउं आई आहियां हीअ मुंहिंजी वालदा जी उन अॼु मुंहिंजी माई हीअ मुंहिंजी वालदा ऐं सिर्फ़ु इन शइ खे ज़ियारत ते आई ऐं सुबुह वरी हले वेंदुसि कैनेडा त हाणे अलहमदुलिल्लाह 50 साल खां पुठियां के DC साहब असांजो डिप्टी कमिश्नर लसबेला अलहमदुलिल्लाह नूर अहमद समूह साहब जेका उन मोहल शइ खे वरी ज़िंदा कयो सन 62 मंझि DC इस्माइल मेमण हीअ कचहरी कराई त लस मंझि इहा शइ मरी चुकी हुई त अलहमदुलिल्लाह वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो हा त हिन ॻाल्हि खे वरी ज़िंदा करणु हाणे शौक़ु पैदा थींदो त भिटाई छा आहे देश मरी चुकी हुई त अलहमदुलिल्लाह वॾी ख़ुशी जी ॻाल्हि की वरी इहा सुगड़नि जी कचहरी किसा ॾिसां केतिरा के किथे जे सभु गॾु थिया आहियूं त अलाह करे अञा बि अलाह इज़त ॾेसि ऐं ईमान ॾेसि अलाह सिहत ॾेसि मुल्तान जो जेको जीजा ससुई जे दीदार जे लाइ उतां निकितो वॾी हस्ती हो बुज़ुर्ग हो हिते जे न वण जे हेठां छिला शुरू कया आहिनि पोइ हिनखे गेबाना रिज़िक मिलंदो न रिज़िक खां इनकार करे छॾियो जेको असांखे किताबु मिलियो हिकिड़ो रिंद नवाब शाह जो मोहम्मद इलियास रिंद ते इहो किताबु आंदो हुनजे मुरीदनि लिखियो तंहिंखे बि 150 साल थिया आहिनि माना हिन वण जी एॾी उमिरि आहे
हुन इजाज़त घुरी के असां इजाज़त सां हिनखे ठाहे छॾियां मां चयो ठीकु आहे इजाज़त इनशाला अची वेंदो मोहम्मद इलियास रिंद ऐं नवाब शाह जो त उन किताब में लिखियो त जीअं साईं हुतां दीदार जे लाइ पोइ हिन छिलाकशी के हुनखे हिन खाइण पीअण छॾे हिनखे गेबान रिज़िक थी मिलियो हुन खाधे में शाह साहिब जेको सो इनकार कयो पोइ छा थी छाजे लाइ जीअं मूंखे दीदार करा हिनखे दीदार थियो वॾपण जो पीरी जी उमिरि जो त वरी बि रिज़िक मिले न पियो खाए हाणे छाजे लाइ कोन थो खाईंदी या इहो न इहो दीदार करा जॾहिं तूं साईं पुनल जे ॻोल्हा में हुई तुंहिंजे चेहरे ते पसीना हुआ वरना ई वारो दीदार हीअ बि शाह साहिबु हो ज़िदी हो वली अलाह जो वरी इहो दीदार थियुसि ज़िक्र रिज़िक मिले न पियो खाए हाणे छाजे जीजा मूंखे पुनल जो दीदार करा इन जो जवाबु मिलियो से कमु इन ॻाल्हि खे तूं छॾे ॾे पोइ कुझु छिलाकशी खे अधु दीदार थियुसि जीजा ॿ खपा तलमि सॼो दीदार अॻे फुरियल आहे बसि अधु दीदार पुनल जो काफ़ी पोइ साईं वापसि कोन हुयो हिते ई साईं वक़्तु पूरो थियो पाण खे रखाराईं हिते ई वॾी ॻाल्हि आहे पूरी दुनिया में जीजा जी माना ॻाल्हि आहे जीअं सोणे भिटाई जो जेको रिसालो हो त सन 1866 में ऐं लाड़ जी जेका 500 ये थे रामकली छम जो वो भी लस के हिंगलाज जो मंदिर है वो साईं सपड़ जो बि जेको सपड़ जो ज़िक्र हो रूझा क़ौम जो जेको बादशाह हो लस जो उन सखावत जो कि तूं सपड़ ऐं सेकड़ूं ॾातार ऐं ॾोह तूं पार सां लो जे सनीअ तां सोन थिया त बेटे सरकार फरमाते अलाह तूं सपड़ वांगुरु वॾो सखी आहे कि आउं त को ज़ंग आहियां कट आहियां अलाह तुंहिंजी मूं ॾे रहम वारी निगाह कंदे त आउं सोन बणिजी पवंदुसि कि तूं सपड़ ऐं सेकड़ूं तूं ॾातार ऐं ॾोह तूं ॾियण वारी ज़ात आऊं त ॾोह आहियां गुनाह आहियां तूं पारस ऐं लो जे सञे तां सोन थिया सञण मां इशारो करणु जे तूं निगाह इशारो कंदे ऐं सोन थी पवंदुसि त सपड़ जा या इहे सभु लसबेले जा वॾा ज़िक्र त नानी हिंगलाज सुर राम कली सपड़ बादशाह हो नालो हो हुनजो रूझा क़ौम जो लसबेले जो बादशाह सेकड़ो माना सिकण वारो तमामु वॾो सेकड़ो आहियां सिक रखां थो तूं सपड़ ऐं सेकणो का बि कौसे न अदना इहो मैसर थियुसि मकान कि आगे जो एहसान या हादी मेड़ में हेड़ो फ़कान का बि कौसे न कि उन आयत जी माना इहा आहे कि अलाह जो महबूब महराज ते जीअं तीर कमान हजी त ॿ कमानियूं हूंदियूं ॿिनि कमाननि खां वेझा हुआ बल्कि वेझा त इहो मैसर सिर्फ़ु हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मैसर थियो ॿिए खे न जत सभई जवान पर मर्द मंझंदि हिकिड़ो मोहबत जे मैदान में ईंदो पुनल पहलवान छुटंदो जग जहान आर्य जे असां जग जहान त हेॾां वरी हाड़ियो जेको मैदान आहे जबल सां लॻे थो 150 किलोमीटर ते ज़ेर ज़मीन अॼु સુધી पाणी न आहे सोने बेटा हिनखे मेशर जी मुशावत ॾिनी रिढूं सभु रड़ी हलंदियूं हाड़े साम्हियूं सोड़ीअ मंझि सैयद चवे पवंजनि उन अड़ी उते अहमद जाम ईंदो चांगे ते चढ़ी मंझां रूह रड़ी पोयां अची पुॼंदो मेशर छंदो नबी वली बुज़ुर्ग सभु सिज सावा नेज़े ते ज़मीन टामो थींदी हाणे हलो ॾाॾे ॾे आदम लॻे ॾाढा छा थींदो कि यार नफ़्सी पोइ मुख़्तलिफ़ नबियनि में थींदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम सलाह ॾींदो त अॻे वञो नबी आख़िर ज़मान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हितां वञो थींदो हिते वरी ॿियो बहस थो अचे जत सभई जवान सभु नबी मर्द महीने हिकिड़ो कहिड़ी मर्दानगी कि उन ॾींहुं उथी ॿिया सभु चवंदा या नफ़्सी सिर्फ़ु वाहिद नबी आख़िर ज़मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इहो हौसलो या हिमत रखी अलाह खां दुआ घुरण जी कोशिशि कयो जत सभई जवान पर मर्द मंझंदि हिकिड़ो मोहबत जे मैदान में ईंदो पुनल पहलवान छुटंदो जग जहान आर्य जे अहसान सां हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके सां पूरो जहान छुटंदो त इहा सोणे बेटाई सरकार मिसालूं ॾिनियूं अलाह ते बेमिसल चीज़ न कंहिंजी हो जेके दुनिया मंझि जीअं जखरे जो इहो कमाल हो त माना उहो हिकिड़ो जॾहिं ॿुधाए पियो कि जोगीअ खे जुग थिया मथे सी मेरे अखियूं जींदियूं अल्लाह खां साम्हूं भूं ॾे न भेरे काराणिया कका थिया ॼरा थिया ॼेरे
लुड़क लाल लतीफ़ चे कंभे केरे नी न